अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 15 सितंबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। कराची में सिंधी मज़दूरनि क़ौमी कारकुननि ऐं शागिर्दनि खे पुलिस पारां हिरासत करण ख़िलाफ़ सिंधियन नेशनल कांग्रेस जो एहतजाजी मार्च। हैदराबाद में जसाफ जी कारपोरेट फार्मिंग मोरो सान्हे ऐं शागिर्दनि मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ बुख हड़ताल। जसकम कराची ठठे कोटड़ी ऐं नूरियाबाद में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾियण ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां डेमन किनारनि कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ खोरवा में बुख हड़ताल। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले ओलह पारां सभा सिनेमा खां गडाप प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें वॾे तइदाद में क़ौमी कारकुननि मज़दूरनि शागिर्दनि ऐं शहरियुनि शिरकत कई। पुलिस पारां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां क़ौमी कारकुननि मज़दूरनि पोहितनि ऐं मिसकिन माण्हुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासत करण, तज़लील जो निशानो बणाइण ऐं पैसा उगाइण ख़िलाफ़ निकितल रैली जी अॻुवाणी सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻुवाणनि मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट महबूब आज़ाद, मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए ऐं कराची डिवीज़न जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र गनी आजिज़ कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त न्यू कराची पुलिस तरफ़ां सिंधी मज़दूरनि खे रोकण, बेवजह तलाशी वठण ऐं उन्हनि खे धमकाए रिश्वत वठण हिकु मुनज़म साज़िश आहे, जीअं सिंधी मज़दूर आम माण्हू कराची छॾण ते मजबूर थी वञनि। अॻुवाणनि जो वधीक चवणु हो त सिंधी मज़दूर रोज़गार लाइ पंहिंजे शहर में परॾेहनि जहिड़ी हिरासगी ऐं तज़लील जो शिकार थी रहिया आहिनि, जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। उन मौक़े ते ख़िताब कंदे महबूब आज़ाद चयो त जेके सिंधी मज़दूरनि जे लाइ हिते ऋण ॿारे छॾियो आहे पुलिस, जेके मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि खां अची सिंध में कराची में अची हिते रोज़गार कनि था, जेॾीमहिल हू ॿाहिरि निकिरनि था त ख़ासि करे सिंधी मज़दूरनि खे पुलिस अॻु वठी करे हुननि खां रिश्वत वठि घुरे थी। करोना कार्ड, मुख़्तलिफ़ कार्ड घुरी जेकॾहिं उन वटि उहे न आहिनि शइ रिक्वायरमेंट त उन्हनि जी मद में उन्हनि खां रिश्वत वठे थी। जंहिं जो हुननि जी तलाशी जे बहाने ते हुननि जी तज़लील करे हुननि जे खीसे में पियल जेके पैसा आहिनि उहे कढे वठे थी। हू पुलिस खे असां इहो ॿुधाइण था चाहियूं, असां पंहिंजे हिन सिंधियन नेशनल कांग्रेस जे प्लेटफॉर्म तां इहो ॿुधाइण था चाहियूं त सिंधी माण्हू कराची जे अंदरि इन सोराब ॻोठ में, ही न्यू कराची में को निंदड़ कोन आहे, ही कराची सिंध आहे, सिंध असांजी धरती आहे ऐं हर सिंधी जो जेको हक़ु आहे त उहो हिन धरती ते अची कमाए सघे थो ऐं पंहिंजो आज़ादु जी सघे थो, रही सघे थो। जेकॾहिं ही सम्झनि था त असां सिंधी माण्हुनि खे ईअं तज़लील करे हुननि खे परेशान करे कराची मां कढंदासीं, इहा हिन जी ख़ाम ख़्याली आहे। ॿी सूरत में जेकॾहिं इहा दहशतगर्दी न रुकी त असां जीअं मुंहिंजो दोस्त ॿुधायो सारंग त असां हाई कोर्ट में पिटिशन बि हणंदासीं। उन सां गॾोगॾु असां एहतजाज जो सिलसिलो कराची समेत पूरी सिंध में इन खे वसी करे छॾींदासीं। ही ईअं न सम्झनि को ही जेके ॿाहिराड़ी खां ईंदड़ जेके कराची या ॿियनि वॾनि शहरनि में ईंदड़ जेके सिंधी आहिनि उन्हनि खे रोकींदा, जॾहिं त हिते हिननि पूरे रस्तनि ते पठान मंशात फ़रोशी कनि था, हुननि जे ख़िलाफ़ कुझु बि कोन था ॻाल्हाइनि। जेकॾहिं ही जेका मोटरसाइकिल जी जेका सनई फुर थिए थी उन्हनि जे ख़िलाफ़ कॾहिं बि कोन था ॻाल्हाइनि। बाक़ी सिंधी मज़दूर जेकॾहिं को माण्हू सिंधी नज़र थो अचे त उन्हनि जे लाइ सभु रिक्वायरमेंटूं आहिनि, उन्हनि जे लाइ पासपोर्ट बि खपे, करोना कार्ड बि खपे, उनखे ॿियूं जेके बि आहिनि ॾाढनि अॿनि खां वठी सभु उनखे ॿुधाइणा आहिनि तूं किथे जो आहे, छो आयो आहे।
इहा रिक्वायरमेंट जेकॾहिं पुछणी आहे, जेके इलीगल हिते रहायशी आहिनि उनखां पुछनि ऐं हुननि जे ख़िलाफ़ एक्शन खणनि ऐं जेका मंशात हले जो उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे रोकथाम कनि। ऐं हिननि जो कमु आहे पुलिस जो त ही पीस जेका फोर्स आहे ही पंहिंजे लॉ एंड ऑर्डर्स खे कंट्रोल करे। ईअं न की ही लॉ एंड ऑर्डर आहे उनखे ब्रीच करे। जेकॾहिं हिन ब्रीच कयो आहे असां पंहिंजो कानूनी रस्तो अख़्तियार कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु सियासी रस्तो बि अख़्तियार कंदासीं। इहो ही जेके पुलिस वारा जेके ईअं न सम्झनि को कराची में सिंधी माण्हू को निंदण को आहे उनखे असां हिननि खे ईअं कुचलण ॾींदासीं। सिंधियन नेशनल कांग्रेस की रैली में ज़िले ओलह के चीफ ऑर्गेनाइज़र अली ज़फ़र सोलंकी, डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र दिलीप सिंधी, ऑर्गेनाइज़र रिजवान लंजार, नवीद संध्यार, काशिफ डेपर, सैद फिदा हुसैन शाह, आफ्ताब लाशारी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां जसाफ पारां पिणु बुख हड़ताल कई वई। बुख हड़ताल की अगवाणी जसाफ के मरकज़ी नायब सदर फुरकान पंवर, मरकज़ी जनरल सेक्रेटरी अली उमराणी, सालह जमाली, अली रज़ा बिरोही ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ अॻवाननि पिणु यकजहती लाइ शिरकत कई। जॾहिं त अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जसाफ सिंधी इनकलाबी ऐं आज़ादी पसंद शागिर्द तनज़ीम हुअण नाते सिंध में इल्मी ऐं क़ौमी जदोजहद लाइ हर वक़्तु अमल जे मैदान में रही आहे। जंहिं तसलसल खे बरक़रार रखंदे सिंध जे शागिर्दनि जे बढ़ंदड़ मसइलनि ऐं क़ौमी मसइलनि ते बुख हड़ताल कई वई। बुख हड़ताल दौरान मुतालबो कयो वियो त तालीमी इदारनि जी निजकारी बंदि कई वञे, कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंधी लखें एकड़ ज़मीननि ते कब्ज़े जूं साज़िशूं बंदि कयूं वञनि, तालीमी इदारे मां फोर्सिस खे निकाली ॾिनी वञे, मोरे भरिसां ॻोठ बजाराणी लॻारी मथां पुलिस जो पहिरो ख़तमु करे शहीदनि जे कातिलनि मथां केस दाख़िल कया वञनि, सियासी शागिर्दनि मथां नामनिहाद कूड़ियूं FIRs ख़तमु कयूं वञनि। जसकम पारां कराची, ठठे, कोटड़ी ऐं नूरियाबाद में मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि हुजण ख़िलाफ़ तारीख़ हलाइण जो ऐलान करे छॾियो आहे। जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त कराची, ठठे, कोटड़ी ऐं नूरियाबाद जे कंपनियुनि ऐं कारखाननि में मक़ामी पोरियतनि जे लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। मक़ामी पोरियतनि जे रोज़गार लाइ जीअं सिंध क़ौमी मुहाज़ भरपूर तहरीक हलाईंदी। जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी वधीक चयो त कराची समेत ठठे ज़िले, कोटड़ी, नूरियाबाद जे फैक्ट्रियुनि में सभ खां पहिरियां रोज़गार जो हक़ मक़ामी माण्हू जो आहे, पर हिते ॿाहिरिनि सूबनि जा माण्हू घुराए खेनि कंपनियुनि में रखियो अथो वञे ऐं हितां जे माण्हुनि जा हक़ हड़प कया वञनि था। मक़ामी माण्हुनि जे रोज़गार खे यकीनी बणाइण जे लाइ कंपनियुनि मां ठेकेदारी निज़ाम जो मुकमिल ख़ात्मो कयो वञे। जसकम ज़िले मलीर तरफ़ां AGI 2 कंपनी जे मेन गेट अॻियां अॼु पिणु धरणे जो ऐलान थियल आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ जसकम तालके नसीराबाद जी तालके कांग्रेस जो इजलास ज़िले कंबर शहदादकोट जे सदर मुख़्तियार पंवर जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में जनरल सेक्रेटरी शाहजहान कलहोड़ो, मालियात सेक्रेटरी मोहम्मद हसन जतोई पिणु शिरकत कई, जॾहिं त जसकम डिवीज़न लाड़काणे जे ऑर्गेनाइज़र सफ़दर तुनियो ख़ुसूसी तौरु शिरकत कई। कांग्रेस में हिकु साल जसकम तालके नसीराबाद जा उहिदेदार चूंडिया विया। बागी बशीर अहमद पंवर सदर, आसिफ अली कलहोड़ो नायब सदर, ग़ुलाम मुस्तफ़ा मसण जनरल सेक्रेटरी, GM सिंधी, जॉइंट सेक्रेटरी तूफ़ान सिंधी, मालियात सेक्रेटरी ऐं ज़ेब सिंधी प्रेस सेक्रेटरी चूंडिया विया। जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां डेमन केनारनि कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ बुख हड़ताल कई वई। खोरवाह में कयल बुख हड़ताल जी अॻुवाणी जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, यूसुफ कुंभार, कादर बख्श ज़ौर, अली रज़ा ख़ासखेली, वकार मीराणी ऐं अल्ताफ़ खोड़ कई। जॾहिं त विक्यो मेमण, अशरफ मीर, उस्मान महरी, शाहजहान ख़ासखेली ऐं ॿिया पिणु शरीक थिया। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे नवाज़ खान ज़ौर चयो त हुक्मरान मुसलसल सिंध सां नाइंसाफ़ियूं करे रहिया आहिनि। कॾहिं सिंधु दरिया ते डेम ठाहे ऐं सिंधु दरिया ते कैनाल अॾे सिंध जे हिसे जो पाणी खसियो वञे थो त कॾहिं वरी सिंध जा वसीला खपाया वञनि था।
हुन वधीक चयो त हिकिड़े पासे जिते ड्रेन ठहे थो उते इंसानी लॾपलाण जो सबबु बणजनि था, ॿिए पासे छोड़ वारनि इलाइक़नि में तमामु वॾी तबाही पाणी जी खोज पैदा थी ऐं डेमनि जे नतीजे में सिंध जी डेल्टा जेका दुनिया जी 7 नंबर वॾी डेल्टा हुई उहा तबाह थी वई आहे ऐं उहे ॿेट छोड़ वारा उहे इलाइक़ा, उहे साहिली शहर जिते तमामु वॾियूं आबादियूं हुयूं माण्हुनि जूं, उहे शहर ख़ाली थी विया आहिनि, भड़भांग थी विया आहिनि, वीरान थी विया आहिनि। इन जे करे जो जिते काल्ह पाणी हूंदो अॼु त पाणी न आहे, पाणी खां सवाइ हयाती जो तसवर नथो करे सघिजे। मिठो पाणी न हूंदो त माण्हू किथे जेको जो रही सघंदो। त डेम तबाही जूं रिथाऊं आहिनि, उहे पुछड़ खे तबाह करे था छॾीनि, उहे सॼी झंगली जीवत ते, उहे आबी जीवत ते, माना जेके बि जानदार आहिनि उन्हनि समूरनि ते ॾाढो नाकारी असरु था, तबाहकार असरु था ऐं साॻे वक़्तु दरियानि खे बि तबाह करे था अचनि। दरिया जी ज़िंदगी वहण आहे, दरिया वहंदो थो रहे, वेरो थो रहे ऐं जेके दरिया नथा वहनि, न वहण मां मुराद छोड़ ताईं न पहुचनि, उन्हनि दरियानि खे दुनिया बोल दरिया थी चए, डेड रिवर थी चए। त असीं चऊं था त सिंधु जहिड़े तारीख़ी दरिया खे, हिकिड़े ज़िंदगी बख़्श दरिया खे, हिकिड़े तहज़ीबी दरिया खे कंहिं बि तौर ते डेड रिवर में, बोल दरिया में तब्दील थियणु ॾींदासीं। ऐं जेके बि डेमनि जूं रिथाऊं आहिनि, कैनालनि जूं रिथाऊं आहिनि, उहे सभु नाक़ाबिले क़बूल आहिनि। साॻे वक़्तु सिंध जे ज़मीननि जी जेका वालार आहे उहा बि नाक़ाबिले क़बूल आहे। सिंध जूं ज़मीनूं, सिंध जी मैदनियात, सिंध जा साहिली बंदर, सिंध जा दरिया ऐं सिंध जा समूरा पैदावारी वसीला, ढंढूं ढोरा, पहाड़, उहे सभु सिंध जे अवाम जी मिल्कियत आहिनि। सिंध हुकूमत खे या पाकिस्तान जी वफ़ाक़ी हुकूमत खे कंहिं बि तौर ते, कंहिं बि आइनी तरमीम जे वसीले उन्हनि जो इस्तेसाल करणु, उनजी फुरलुट करणु, उनखे तबाह करण जो हक़ न आहे। कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जूं ज़मीनूं कंपनी सरकार जे हवाले करणु बंदि कयूं वञनि। हीअ अॼोकी क़ौमी पार्टी जी बुख हड़ताल इन्हनि मामलनि ते आहे ऐं असां इन सॼे मसइले ते ॾाके ब ॾाके मरहलेवार पुरमन सियासी जदोजहद कंदासीं ऐं सॼी सिंध में जेको असां वेंदासीं इहो पैगाम खणी त अचो त पंहिंजे वतन खे बचाइण जे लाइ, पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ, पंहिंजे ज़मीननि खे बचाइण जे लाइ, पंहिंजी मैदनियात, पंहिंजो समुंड, पंहिंजो साहिल, पंहिंजा शहर, पंहिंजा समूरा पैदावारी वसीला बचाइण जे लाइ जदोजहद कयूं। ऐं 28 तारीख़ ते, 28 सितंबर ते क़ौमी पार्टी पारां गड़े गंवर में हूंदासीं, सियासी जदोजहद कंदासीं, वतन बचंदो, क़ौम बचंदी। ऐं जेके बि नौजवान ॿुधनि था मूंखे, जेके बि माण्हू ॿुधनि था, उन्हनि सभिनी खे दावत थो ॾियां त जीअं सिंध क़ौमी पार्टी में अचो ऐं अचो त गॾिजी सियासत करियूं, अचो त पंहिंजे वतन जी ॻाल्हि। वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंध जे दानिश्वरनि, सियासी तनज़ीमनि, सिविल सोसाइटी जे माहिरनि ऐं साञाहवंदनि खे सुभाणे डॉक्टर शहीद शाहनवाज़ कुंबर जी यादि में गरजाणियूं कोठाइण ऐं प्रोग्राम मुनक़िद करण जो सॾु ॾेई छॾियो आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पंहिंजे बयान में चयो आहे त 16 सेप्टेम्बर उहो ॾींहुं आहे जेको डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जी क़ुर्बानी खे यादि ॾियारे थो। इहा क़ुर्बानी सिंध जे सेकुलर फ़िकर, इंसान दोस्ती ऐं जबर ख़िलाफ़ मज़ाहिम जी अलामत आहे। हीअ ॾींहुं सिंध जी सचाई ऐं उमेदनि वारे फ़िकर खे ज़िंदा रखे थो। असां अपील करियूं था त सक़ाफ़ती फ़ोरमनि, शहरी गरजाणियुनि, सियासी गरजाणियुनि ऐं इल्मी इदारनि में हिन ॾींहं खे मल्हाए शहीद शाहनवाज़ जे फ़िकर ऐं विरसे खे ईंदड़ नस्ल ताईं पहुचायो वञे। मज़हबी इंतहा पसंदी ऐं अस्करियत पसंदी ख़िलाफ़ सिंध जी अणथक जदोजहद खे निमाया कयो वञे। डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जी यादि में ऑनलाइन सेमिनार सुभाणे 16 सेप्टेम्बर ते पिणु मुनक़िद कयो वेंदो, जिते संदसि फ़िकर ऐं ख़िदमतनि ते रोशनी विधी वेंदी। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणे, सेक्रेटरी जनरल फरहान कागज़ी, सग़ीर शेख ऐं ॿिनि जो चवणु आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खे ख़िराज अक़ीदत लाइ खेसि सेक्युलर सिंध जो रोशन सितारो क़रार ॾिनो वियो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, ज़िले सदर अताउल्ला उनड़, राणे कुंढाणी, अकील माकोड़ाणी ऐं आलम लगारी टंडे आदम प्रेस क्लब में
सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध समेत मज़लूम क़ौमुनि जे ज़मीननि ऐं वसीलनि ते कब्ज़ा करण लाइ मुल्क में लाक़ानूनीत ऐं दहशतगर्दी खे हाथी ॾिनी वई आहे। MQM जे दहशतगर्दनि खे मुनज़म कयो वियो आहे। गवर्नर हाउस खे 9-0 वांगुरु MQM जे दहशतगर्दनि जी हेड ऑफिस में तब्दील कयो वियो आहे। गवर्नर जा तहसूबी बयान रियासत लाइ ख़तरो आहिनि। बल्दिया फैक्ट्री में सवें मज़दूरनि खे जहिड़ो साड़ींदड़ दहशतगर्दनि खे हुकूमत में आंदो वियो आहे। गवर्नर कामरान टसूरी बल्दिया फैक्ट्री जे दहशतगर्दनि जो साथारी आहे, खेसि फौरी तौरु हटायो वञे। अॻवाननि चयो त सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण लाइ 27वीं तरमीम आंदी पई वञे। बिलावल ज़रदारी ॿोड़ मुतासिरनि लाइ मिलंदड़ आलमी इमदाद मां हिसो वठण लाइ सरगर्म आहे, पर सिंध जी वहदत ते थींदड़ हमलनि ख़िलाफ़ु हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाइण लाइ तयारु नाहे। हुननि चयो त NFC एवार्ड मां सूबनि जो हिसो घटाइण जी साज़िश थी रही आहे। NFC कमीशन मां कैसर बंगाली जहिड़नि अणधुरियुनि मुआशी माहिरनि खे निकाली ॾेई इस्टेब्लिशमेंट नवाज़ मुआशी माहिर रखिया विया आहिनि। वफ़ाक़ी मुआशी कमेटी में बि MQM जा दहशतगर्द भर्ती कया विया आहिनि, जेके मईशत खे बहितर बणाइण बदिरां नवनि सूबनि जा मुल्क दुश्मन मनसूबा जोड़े रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त कालाबाग डैम ऐं सिंध में नवनि सूबनि जो राग आलापींदड़ दहशतगर्दनि ख़िलाफ़ु आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वञे ऐं NFC एवार्ड में सूबनि जो हिसो आबादी बदिरां रेवेन्यू जे बुनियाद ते ॾिनो वञे। जेको सूबो वधीक रेवेन्यू ॾिए उनखे NFC में वधीक हिसो ॾिनो वञे। अॻवाननि वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत जा वज़ीर मशीर ऐं सलाहकार कालाबाग डैम ठाहिण जी मुहिम हलाए रहिया आहिनि। जमहूरियत जे नाले में मुल्क मथां बदतरीन आमरियत मढ़ी वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत कराची खे वफ़ाक़ हवाले करे नओं इसराइल ठाहिणु चाहे थी। हुकुमराननि मुल्क खे अमरीकी साम्राज IMF जहिड़नि साम्राजी इदारनि खे ॾेई छॾियो आहे। मुल्क में कानून आइन जी हुकुमरानी बदिरां लाक़ानूनीत, बदअमनी, दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी खे हथी वठराई पई वञे। सागड़ ज़िलो मैदनी वसीलनि सां मालामाल आहे, पर सिंधी नौजवाननि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। सिंधी शागिर्द तहरीक जी मरकज़ी कमेटी जो इजलास मरकज़ी सदर नवीद अब्बास कलवड़ जी सदारत हेठि D10 पलिजो हाउस कासिमाबाद हैदराबाद में थी गुज़रियो, जंहिंमें अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवाननि डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली ऐं अवामी तहरीक जे सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार ख़ुसूसी तौरु शिरकत कई। इजलास में सिंध जे तालीमी सूरतहाल ते गौर वीचार करे अहम फ़ैसिला कया विया। तनज़ीमी रिथाबंदी करे सॼी सिंध जे ज़िलनि जा तनज़ीमी दौरा रखण सां गॾु हर यूनिट में तालीमी स्टडी क्लास हलाइण जी रिथाबंदी पिणु कई वई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सिंध जी तालीम खे मुकमल तौर ते पब्लिक पार्टनरशिप जे हवाले करणु सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां रिश्वत जे एवज़ नौकिरियुनि जे विकिरे ऐं तालीमी इदारनि जी ॻाटे टोड़ फ़ियनि जी वाद ख़िलाफ़ु 28 सेप्टेम्बर ते हैदराबाद में कॉन्फ्रेंस को ठाहिण जो ऐलान कयो वियो। शागिर्द धुरियुनि खे दावतूं पिणु ॾिनियूं वेंदियूं। मरहलेवार जदोजहद जे हवाले सां 11 अक्टूबर ते ठटे, 27 ऐं 28 सेप्टेम्बर ते नौशहर फ़िरोज़, 19 अक्टूबर ते लाड़काणे, 12 अक्टूबर ते मिठी समेत सॼी सिंध में एहतिजाज जो पिणु ऐलान कयो वियो। सुजाग बार तहरीक जे मरकज़ी सदर फाज़िल खोसो, मरकज़ी नायब सदर हमीद खुश्क, मरकज़ी जनरल सेक्रेटरी अमर जलील हालेपोटो, मरकज़ी अॻवान सिंधियाणी बलोच सुहाना खोसो ऐं तवक्कल अली खोसो पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त स्कूलनि जी जेका सूरतहाल आहे उहा इंतिहाई अफ़सोसनाक आहे। किन स्कूलनि में उस्ताद न आहिनि, किन में फर्नीचर जी खोट आहे त किन स्कूलनि जूं इमारतूं ई न आहिनि। बयान में वधीक चयो वियो आहे त स्कूलनि जा चापड़ किरण सबबि केतिरा ई शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ज़ख़्मी थी चुकियूं आहिनि, जंहिंजो ज़िम्मेवार तालीम वारो वज़ीर आहे। क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पलिजो थाणे बुला खान पहुतो, जिते संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलिजे ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर अज़म ऐं सदर ॿुधाइनि त परॾेह में मुक़ररु पाकिस्तानी सफ़ीरनि, कौंसल जनरल ऐं आताशनि में कुल केतिरा सिंधी ऐं बलोच शामिल आहिनि। सिंधी हिंदनि जूं नियाणियूं अॻवा न थियनि ऐं ज़ोरी मज़हब न मटायो वञे। सिंध में अक़लियतूं ग़ैर महफ़ूज़ हूंदियूं। पंहिंजे वतन में हिंदू, क्रिश्चन, सिख ऐं फ़ारसी ग़ैर महफ़ूज़ हूंदा त पाण तरक़ी कोन करे सघंदासीं। पाण उहे सिंधी आहियूं जेके होलियूं, ॾियारियूं, क्रिसमस मल्हाईंदा आहियूं,
पाण खे इहो पैगाम ॾियणो आहे त सॼे पाकिस्तान ऐं दुनिया खे त असां रवादारी ऐं बराबरी में यकीन रखूं था। असीं पुरअमन ऐं बावकार तहज़ीब जा वारिस आहियूं। दीन में को बि जबर कोन्हे। पाकिस्तान जे आइन में सभिनी खे बराबरी जे बुनियाद ते पंहिंजा हक़ आहिनि ऐं हर कंहिंखे इबादत करण जो हक़ हासिलु आहे। जबर ऐं ॾाढ जो को बि मज़हब इजाज़त नथो ॾिए। अयाज़ लतीफ़ पलिजे वधीक चयो त सिंध में सरदारी जागीरदारी ऐं क़बाइले जा चंबा खोड़ियल न हुजनि हा त सिंध हीअं तबाह ऐं बर्बाद न थिए हा। सिंध खे तालीम, मेरिट, रोज़गार, सिहत खपे। पाणी, तेल, गैस, कोयले ऐं पंहिंजनि वसीलनि ते मालिकी जो इख़्तियार घुरिजे। दरिया, समुंड, ॿेट, काछो, कोहिस्तान, थर समेत सॼी सिंध जी मालिकी घुरिजे। कब्ज़ागिरी न खपे। कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जूं कब्ज़ागिरी स्कीमूं न घुरिजनि। अयाज़ लतीफ़ पलिजे वधीक चयो त जेसिताईं पीपल्स पार्टी जी करप्ट सिंध हुकूमत इक़्तिदार ते क़ाबिज़ रहंदी तेसिताईं सिंध ख़ुशहाल नथी थी सघे। पीपल्स पार्टीअ जी करप्ट सिंध हुकूमत जे नौजवान जे उमेदनि जो क़त्ल कयो आहे। करप्ट हुक्मरानी सिंध जे माण्हुनि खे ज़हनी तौरु बेवस, लाचार, मायूस करे मारे रही आहे। पब्लिक कमीशन जे नाले में मेरिट जो क़त्ल करे नौकरियूं विकिरो कयूं पियूं वञनि। बार बार इक़्तिदार मिलण खां पोइ बि सिंध खे तरक़ी वठाइण बदिरां सिंध सां दुश्मननि वारो हशर कयो पियो वञे। सिंध एम्प्लाइज़ अलायंस मिरपुर ख़ासि डिवीज़न पारां अॼु मिरपुर ख़ासि डिवीज़न में सरकारी इदारनि जी तालाबंदी कई वई आहे, जॾहिं त कमु छॾ हड़ताल पिणु आहे ऐं अॼु एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो पिणु हंयो वेंदो। इन सिलसिले में सिंध एम्प्लाइज़ अलायंस मिरपुर ख़ासि डिवीज़न जे सदर गुलहसन लाशारी समेत ॿिनि अॻवान सिटी प्रेस क्लब पहुची पंहिंजे मुतालबनि जी मंझताल आहे अॼोकी हड़ताल जो ऐलान बि कयो ऐं उन सां गॾोगॾु हुननि चयो त असीं एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। जेसिताईं हुकूमत असांजा मुतालबा तस्लीम नथी करे तेसिताईं असांजो पुरअमन एहतिजाज जारी रहंदो। मोरे भरिसां नवां जतोई में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल नवां जतोई जे उस्ताद अब्दुल जब्बार खोसो जी नवां जतोई मां मिठियाणी स्कूल बदिली थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी डॉक्टर दोदो उमराणी, अब्दुल हमीद पंवर, हाजन अली समेत ॿिया शहरी सियासी समाजी अॻवान करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त हिकु फ़र्ज़ शनास, मेहनती ऐं बासलाहियत उस्ताद जी बदिली नाइंसाफ़ी आहे, जंहिं सबबु इलाइक़े जे शागिर्दनि जी तालीम खे ख़तरो आहे। STP अॻवाननि, वालदेन ऐं शागिर्दनि चयो त उस्ताद अब्दुल जब्बार खोसो न सिर्फ़ु इलाइक़े में तालीम खे हथे ॾियण लाइ निमाया किरदारु अदा कंदो रहियो आहे, पर हूअ शागिर्दनि में इल्म जी शमा रोशन कंदो रहियो आहे। अहिड़ा महिनती उस्ताद कंहिं बि इदारे जो वॾो सरमायो हूंदा आहिनि, तंहिं करे खेनि बदिली करे सज़ा ॾियण बदिरां हौसला अफ़ज़ाई कई वञे। भिटशाह में लाशारी बिरादरीअ पारां अनवर अली लाशारी जे क़त्ल केस में जवाबदारनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त जेकॾहिं 24 कलाकनि जे अंदरि जवाबदार गिरफ़्तार न थिया त असां एहतिजाजी तहरीक खे वधाईंदासीं ऐं नेशनल हाईवे ते एहतिजाजी धरणो पिणु हणंदासीं। शहदादपुर मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुन फ़क़ीर SK गाहो जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी तहरीक जारी आहे। काल्ह बि वारसनि ऐं क़ौमी कारकुननि पारां शहदादपुर में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते फ़क़ीर SK गाहो खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं हुन मथां को केस दाख़िल आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। मेहड़ में वधंदड़ बदअमनी, धाड़नि, फुरनि ऐं चोरियुनि ख़िलाफ़ SUP ऐं अवामी जमहूरी पार्टी पारां 2 किलोमीटर पैदल मार्च करे मुज़ाहिरो करे घंटाघर चौक वटि धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि एडवोकेट साजिद चांडियो, सईद पंवर, अली शेर ॻोरड़ ऐं ॿियनि चयो त फुर जे वाक़िअनि ऐं बदअमनी जे करे मेहड़ जा रहासी ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला आहिनि। वापारी हितां लॾपलाइण ते मजबूर थी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त वापारियुनि खां फुर थियल लखें रुपया ऐं सामान वापसि कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में 18 सेप्टेम्बर ख़मीस जे ॾींहुं एंडस हाईवे ते
पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हयो वेंदो। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ जो तालीमी इंतज़ामी माहौल हथ वठी इंतज़ामिया पारां ख़राब करण ते सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सियाफ़ जी मेज़बानी हेठि सियाफ़ सबू जे सदर शेर बरोच जी सदारत हेठि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जो इहतमाम कयो वियो। कॉन्फ्रेंस में यूनिवर्सिटी अंदरि 1 साल खां मुसलसल मेरिट जी रताड़, सियासी भर्तियुनि, मनपसंद माण्हुनि खे नवाज़णु, मुसलसल शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे हिरासां करणु, बिलाजवाज़ दाख़िलाऊं रद्द करणु, हॉस्टल अलाटमेंट रद्द करणु, शागिर्दनि ते दहशतगर्दी जा कूड़ा केस कराइणु, शागिर्दनि ते यूनिवर्सिटी गार्डन हथां तशदुद कराइणु, यूनिवर्सिटी खे पुलिस स्टेट बणाइण, इंतकामी कार्रवाइनि जा मसइला ज़ेर बहस रहिया। इतफ़ाक़ राय सां तय कयो वियो त समूरनि मसइलनि ऐं इदारनि जी तबाही जे ज़िम्मेवार वाइस चांसलर मदद शाह ख़िलाफ़ तहरीक हलाई वेंदी। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त वाइस चांसलर इमदाद शाह खे हटाए शागिर्द दोस्त माहौल पैदा करण लाइ जदोजहद जे मरहलनि खे तय कयो वेंदो। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी मेज़बान सिंध यूनाइटेड पार्टी ऐं समूरियुनि तनज़ीमनि जे मुतफ़िक़ा राय सां हिकु कमेटी जोड़ी वई, जंहिंजो कन्वीनर जसाफ़ जो चीफ ऑर्गेनाइज़र हनान अब्बासी मुक़ररु कयो वियो। कमेटी में शेर बलोच, सुभान ख़ासकली, रिज़वान बिरोही, वक़ार जमाली, सलमान किरियो ऐं ॿिया शामिल आहिनि। सिंधु दरिया में पाणी जे मुसलसल चाड़ खां पोइ इरिगेशन अमले पारां सिंधु मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाख़नि वाहन में पाणी छोड़ करे आवाम खे परेशान कयो पियो वञे। गुज़िरियल राति देरि सां खाई शाह खे कश्मोर भर सां घारो लॻी वियो, जंहिंजे करे समय एकड़नि ते बीठल सारियल फसल पाणी हेठि अची वियो। केतिराई ॻोठ ॿुॾण जो ख़तरो पिणु पैदा थी वियो। PPL पारां जोड़ियल रोड खे बि तेज़ी सां पाणी पाइण लॻो, जॾहिं त ॻोठाणनि चयो त असीं पंहिंजी मदद पाइण तहत खंड खे ॿधण में मसरूफ़ हुआसीं। इंतज़ामिया बिल्कुलु ग़ाइबु हुई। सॼो ॾींहुं ऐं राति पहिरो ॾियूं था, किथे पाणी न टुटे। पाणी जे टुटण सां PPL गैस खे वॾो नुक़सानु थी सघे थो। सॻियो में ॻोठाणनि जो बासरनि ऐं पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठ मिठोखान मंगणेजो जे रहवासियुनि पंहिंजी बिरादरी जे बासर ऐं सूबोदेरो पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी हाजी परेल मंगणेजो, ग़ुलाम शबीर मंगणेजो, यूनुस मंगणेजो, अमीरा ख़ातून, सियाणी ख़ातून ऐं ॿिया करे रहिया हुआ। लाड़काणे में IBA टेस्ट पास 40+ रहिजी वियल PST ऐं GST उमेदवारनि तरफ़ां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी सदाम सांडाणो, अदील मंगी, असलम ख़ुश्क, जमील भुट्टो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि मुतालबो कयो त रहिजी वियल 40+ उमेदवारनि खे जल्द ऑफर ऑर्डर जारी करे छायल बेचैनी ख़तमु कई वञे। जेकमाबाद भरिसां हुमायूं जे रहवासी ज़हीर अहमद खुआरो जी 23 वरियनि जी घरवारी मसमात सवेरा खुआरो जेकमाबाद जे मेडिकल सेंटर में वेम दौरान मुबैना तौर डॉक्टरनि जी ग़फ़लत सबबि फ़ौत थी वई। मासूम निगरी जे ॼम खां पोइ डॉक्टर ग़ाइबु थी विया। कुझु देरि बाद औरत जो लाश वारसनि हवाले कयो वियो। वारसनि डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम हणंदे सेंटर अॻियां लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि मुतालबो कयो त सिहत खातो डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। नवाबशाह में बदअमनी ते ज़ाब्तो अची न सघियो आहे, जॾहिं त फुर जा वाक़िआ रोज़ जो मामूल बणियल आहिनि। सकरंड रोड ते 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि मेडिकल स्टोर मालिक सुहेल शेख खां 70 लख रुपया फुर कया। मुतासिर हथियारबंदनि जो पीछो कयो त रोड हादसे में ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त सुहेल शेख ॿुधायो त घर रक़म खणी मेडिकल स्टोर ॾे अची रहियो हुअसि त हथियारबंद 70 लख रुपया फुरे विया आहिनि। इंसाफ़ कयो वञे। मीरपुर माथेलो में ॻोठाणनि सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ इस्माइल मीरबहर कालू पिताफ़ी ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि एहतजाज कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणो हो त 40 सालनि खां असांजे ॻोठनि खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो पियो वञे।
टंडे आदम जे चाहियां पाड़े में वहशी जवाबदार सऊद डेरो संस पाड़े जी 7 सालनि जी मासूम नियाणी खे मुबैना तौरु ज़्यादती जो निशानो बणायो हो, जंहिंजो केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। JUI पारां शिकारपुर जे जहाज़ चौक ते सिंधामन कारवां जलसो कोठाए वियो। जलसे जी सदारत राशिद महमूद सुमरे कई। उन मौक़े ते हुन ख़िताब कंदे चयो त शिकारपुर समेत उत्तर सिंध में अमन अमान जी सूरतहाल इंतहाई संगीन बणिजी वई आहे। फुरलुट, धाड़ा, भुंगले, अगवा ऐं चोरियुनि समेत ॾोही वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। वापारी बिरादरी घरनि ऐं बाज़ारनि में ग़ैर महफ़ूज़ आहे। इंडस हाईवे ते सफ़र बि नथा करे सघूं। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदे इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।